بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وأهل بيت الطيبين الطاهرين المعصومين. أما بعد. بسم الله الرحمن الرحيم. मोहतरम नाज़रीन अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजो गुफ्तगू फ़िक़े में तहारत जे मौज़ू ते 10 दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मोहतरम नाज़रीन, पंहिंजो गुफ्तगू बारिश जे पाणी जे अहकाम जे बारे में हली रही आहे। जेकॾहिं जॻह जी हेठि या मथे छित ते ऐं निजासत मौजूदु हुजे त बारिश जे दौरान जेको पाणी निजासत सां मिली हेठि छित खां वहे या निसारे मां निकिरे त उहो पाणी पाक आहे। थोरो हिकु दफ़ा ॾिसो, जॻह आहे उन जे छित जो मथो हिसो नजिस हूंदो आहे, उन ते निजास हूंदी आहे। बाद मरतबा जॻह जो अंदरूं जेको हिसो आहे, हेठां जेको आहे उहो छित जो मथे हूंदो आहे, बल्कि अंदरूं जेका आहे छित नजिस थी वेंदी आहे। हाणे उनखे बाद मरतबा उन जॻह खे का सुराख हूंदो आहे या किथे सीर वग़ैरह हूंदी आहे, उतां ई पाणी वहणु शुरू कंदो आहे। अगरि उहो पाणी उन सीर मां हेठि वही निजात सां मिली करे ऐं उहो बारिश जो पाणी बारिश जे दौरान उहो पाणी हेठि टिपके त उहो पाणी जेको टिपकणु जेको आहे, जो पाणी हेठि किरे थो, थोरी पूरी सूरत में अचां उहो पाणी थोरे जे निजात सां मिली करे निकिरी रहियो आहे, उहो पाणी पाक आहे। ऐं या अगरि जो उहो जेका आहे मथां जेका आहे उन निजात सां मिली करे अगरि निसारे मां वेहे, अगरि उन मींहुं वसण जे दौरान अगरि पाणी इहो वही रहियो आहे, उहो पाणी पाक आहे, यानी नजिस कोन्हे। उहा पहिरियां अर्ज़ु कयोसीं त उन में जेको पाणी टिपकी रहियो आहे या निसारे मां गुज़री रहियो आहे, उनमें ऐं निजात जा ज़रा न हुजनि ऐं उन निजात जे करे बू रंग ज़ाइको चेंज न हुजे। अगरि इहे अलामतूं अगरि हूंदियूं, रंग बू ज़ाइको चेंज हूंदो या ज़रात हूंदनि, पोइ जेको पाणी उहो नजिस हूंदो, यानी उहो पाक कोन्हे को। ऐं ॿियो त अगरि जो बारिश अगरि छित ते नजासत हुई या छित खे हेठां का जॻह अंदरे हिसे खे नजासत लॻल हुई, हाणे जेको मींहं जे ख़तमु थियण खां बाद में जेको अगरि हाणे बारिश वारो पाणी अची रहियो आहे ऐं तव्हांखे ख़बर हुजे त इहो जेको पाणी जेको आहे ऐं निजात सां मिली करे हेठि अची रहियो आहे, पोइ जेको आहे उहो जेको आहे बारिश वारो पाणी जेको अची रहियो आहे, बारिश जे अचण खां बाद में जेको अची रहियो आहे निजात सां मिली करे अची रहियो आहे, थोरे जे छित खां निसारे जी सूरत में हुजे या छित जे टपकण जे हिसाब सां कहिड़ी बि सूरत में हुजे, उहो पाणी नजिस आहे, यानी उहो पाणी पाक कोन्हे। छो जो मींहं जे वसण खां बाद मींहं बीह वियो आहे, उन खां बाद में अगरि उहो पाणी निजात सां मिली करे पाणी जेको आहे अची रहियो आहे, उहो पाणी नजिस आहे, यानी पाक कोन्हे को। ॿियो मसइलो आहे, जंहिं नजिस ज़मीन ते मींहं वसी वञे उहा पाक थी वञे, जिते बि मींहं हुन ताईं पहुचंदो उहा ज़मीन पाक थींदी वेंदी। ऐं ॿियो मसइलो आहे, जॾहिं बारिश जो पाणी हिकु जाइ ते गॾु थी वञे, चाहे उन जी मिक़दार हिकु कुर खां घटि ई छो न हुजे, ऐं मींहं वसंदे उन में का नजिस शइ धोती वञे, पाणी उन धोती वञे ऐं पाणी निजात जे बू ऐं रंग ऐं ज़ाइके खे क़बूल न करे, उहो जेको आहे नजिस शइ पाक थी वञे, यानी उहा शइ जेका आहे पाक थी वञे, जंहिं मींहं जे पाणी में का शइ अगरि उन में धोती वञे, थोरी जे कुर खां घटि छो न हुजे, मींहं जे वसण जे दौरान उहा शइ धोइण सां पाक थी वञे ऐं उहो पाणी बि जेका आहे पाक रहंदो। ऐं ॿियो इहो मतिलबु हिकु दफ़ा ज़मीन नजिस हूंदी आहे, उन जे मथां पाक कालीन विछायल हुजे, उन पाक कालीन मथां अगरि बारिश वसे ऐं उहो कालीन मां किरास करे उन ज़मीन ताणी अगरि इहो मींहुं पुॼी वञे त उहा ज़मीन बि पाक थी वेंदी आहे ऐं उहा कालीन बि पाक रहंदी आहे, यानी ॿई शयूं पाक थी वेंदियूं। अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाणी ते पहुती, इंशाअल्लाह वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।